पेट जो ख़राब थियणु इंसाननि लाइ वॾो मसइलो आहे। मादे बाबति मसइला ड्रिघे वक़्त ताईं रहंदा आहिनि ऐं आंड्रा ख़राब थियण लॻंदा आहिनि। तहक़ीक़ुनि मूजिबि इहा ॻाल्हि साबित थी चुकी आहे त आंड्रे जे तह जो सिधी रीति वास्तो दिमाग़ सां हूंदो आहे। असुल में जॾहिं असांजी ख़ुराक ख़राब हूंदी आहे त आंड्रनि में गंदगी गॾु थियण लॻंदी आहे। आंड्रनि में गंदगी गॾु थियण सां गैस, बदहज़मी, वज़नी महसूस थियण, कब्ज़ जहिड़ा मसइला थींदा आहिनि। इन सां दिमाग़ में कावड़ वधी वेंदी आहे। सभिनी मसइलनि खे मुंहुं ॾियण जो बहितरीन तरीक़ो इहो आहे त इन्हनि खे कुदरती तौर ते दुरुस्त कयो वञे। इन लाइ केतिरनि ई क़िस्मनि जा जूस आहिनि जेके कमु अची सघनि था। नारंगी में ताक़तवर एंटीऑक्सीडेंट हूंदा आहिनि ऐं गजर में बीटा कैरोटीन हूंदो आहे। ॿिन्ही में फाइबर जी बि खोट नाहे। जेकॾहिं अव्हां इन्हनि ॿिन्ही जो जूस ठाहे थोरो अदरक विझो त वधीक फ़ाइदो थींदो। जूस पेट खे मुकमल तौर ते साफ़ कंदो आहे ऐं हाज़मे जा मसइला ख़तम थी वेंदा आहिनि। पेट जो सूर ख़तम ऐं ज़हरीला मादा बि निकिरी वेंदा आहिनि। खीरे में फाइबर ऐं फूदने में बि दवाउनि जहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि। फूदनो पेट जे मसइलनि खे हल कंदो आहे। इन लाइ ॿिन्ही खे मिलाए जूस ठाहे पेट जी सफ़ाई करे सघिजे थी। खीरे खे छिले 8 खां 10 पन फूदने जा विझी थोरो लीमे जो रस मिलायो ऐं सभई पी छॾियो। इहो पीअण बाद अव्हां खे सॼो ॾींहुं सुकून महसूस थींदो। सूफ़ जो जूस पेट जी सफ़ाई लाइ बहितरीन आहे। इहो पीअण बाद पेट जल्दी साफ़ थी वेंदो आहे। अहिड़ी रीति मिक्स भाॼियुनि जो जूस ऐं लीमे जो रस पीअण बि ओतिरो ई फ़ाइदेमंद आहे। भाॼियुनि जो जूस समूरे जिस्म समेत मादे लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे। अहिड़े जूस सां जिगर ऐं गुर्दनि जी बि सफ़ाई थींदी आहे। लीमे जो रस उबरियल पाणी में मिलाए पीअण घुर्जे, जंहिंमें थोरो लूणु शामिल कजे। 1 गिलास पीअण जे कुझु देर बाद ई पेट जी सफ़ाई शुरू थी वेंदी आहे। हिन सां तेज़ाबियत जो मसइलो ख़तम थी वेंदो आहे ऐं मादे में हानिकार बैक्टेरिया बि ख़तम थी वेंदा आहिनि।